सिंध धरती झोली जेका आहे उहा पंहिंजे कूंदर पुटनि जा लाश वसूल कंदी थी अचे ऐं ही जेके लाश असांखे मिलनि था इहे असांखे मायूस नथा कनि, इहे असां में अञा साईं जीएम सेठ जे फ़िक्र सां अञा इश्क़ असांजो वधाइनि था, असां में हिमतूं पैदा थियनि थियूं। असांजा जेके बच्चा आहिनि, असांजा भाउर आहिनि, उहे अञा वधीक पंहिंजी जिदोजहद जारी रखनि था ऐं सैयद जे फ़िक्र सां इश्क़ रखनि था। ही लाश हू बि पंहिंजो मतिलबु यज़ीदियत वारो किरदारु अदा कंदा रहंदा ऐं सिंध धरती जा बच्चा जेके आहिनि उहे हुसैनियत वारो किरदारु अदा कंदा रहंदा, उहे हरगिज़ पोइ ते न मोटंदा। तकलीफ़ थिए थी पंहिंजे सिंधी बचनि जा, सिंधी भाइरनि दोस्तनि जा पंहिंजा लाश था वसूल कयूं ऐं हिन वक़्तु जेको असां शहीद न्याज़ लाशारी जो जेको लाश ॾिठो आहे जंहिं मां मुसलसिल रत ईअं बुड़बुड़ा करे पई वहे ऐं ॾाढी तकलीफ़ पई थिए। असांखे काई बि परवाह न आहे रियासत जी त को असां उन्हनि खां काई घुर कयूं या न कयूं। इन वक़्तु बि मिसिंग पर्सन असांजा लाड़काणे में बि डेली ऐं तक़रीबन मुसलसिल उहे एहतिजाजनि में आहिनि, पर आउं सम्झां थी हिन लाश वसूल करण खां पोइ थी सघे थो हू बि हिरासजी विया हुजनि त उन्हनि खे हिरास ॾियणु न घुरिजे, हू पंहिंजी जिदोजहद जारी कनि ऐं असां बि पंहिंजी जिदोजहद जारी कंदासीं। सैयद जे फ़िक्र सां असांखे इश्क़ आहे ऐं इहो इश्क़ असांजो सदा ज़िंदा रहंदो।